जी नाज़रीन हिन वक़्त असां मौजूद आहियूं कराची प्रेस क्लब ते जिते मुझे पोयां ॾिसी सघो था त सिंध पैरा मेडिकल स्टाफ जा मुलाज़िमीन सरापा एहतजाज आहिनि। हीअ सुबुह खां वठी धरणो जारी आहे। अचो त साण मालूम कयूं त हिननि जा मुतालबा कहिड़ा आहिनि ऐं हिननि सां हिन वक़्त ताईं अगरि कंहिं सरकारी मुलाज़िमीन या सरकारी अमलदार का ॻाल्हि ॿोल कई आहे त उहो हिननि जी ॻाल्हियूं किथे पहुतियूं आहिनि ऐं हिननि जो मुतालबा कहिड़ा आहिनि ऐं आइंदा जी हिननि जे लाइ अमल कहिड़ो। असांजो हिकिड़ो ई नारो हुयो त पाकिस्तान हिकिड़ो आहे। जॾहिं ॿियनि सूबनि खे जेको आहे सो पैरामेडिकल स्टाफ खे हक़ ॾियो था, उन्हनि खे जेके शयूं ॾिनियूं अथव उहा सिंध जे पैरामेडिकल खे ॾियो। टाइम स्केल ऐं रिकवरी हिकिड़ो लेटर असांजो हिननि खे ॾियो आहे उहो कैंसिल ऐं 30% अलाउंस जेसि ताईं नथो ॾिनो वञे एसि ताईं असांजो ही धरणो जारी रहिंदो। नेक्स्ट ईयर असां धरणो हुयोसीं जंहिंमें हेल्थ अलाउंस 50%, उनमें 20% जो ऐलान कयो वियो ऐं 30 जे लाइ उन्हनि असांखे वाइदो कयो, उन तां बि उहे मुकरजी विया आहिनि। सेवण असांजे सां न आहे छा, नवाब शाह सां गॾु न आहे छा, लाड़काणे सां न आहे छा, मीरपुर सां न आहे छा, सेवण खे छो ॾिनो अथनि? सेवण खे ॾिए थो माना पंहिंजे घर खे सभु को ख़ुशि करण जे लाइ ऐं ॿियनि जे घरनि में बचा न आहिनि। हुकूमत असांखे हक़ न ॾिना त असां हिन एहतजाज खे वधाईंदासीं। सॼी सिंध में इस्पतालुनि जो बाइकाट थींदो, पोइ CM हाउस जो बि घेराव कंदासीं। असां लेडी हेल्थ वर्कर्स बि जेके आहिनि से हिननि सां शामिल थिया आहियूं ऐं असां बि उहो ई सोटेली माउ वारो जेको आहे सो बर्ताव कयो थो वञे पियो जीअं ॿियनि सां थो कयो वञे पियो। असांखे 2012 खां जॾहिं रेगुलर कयो वियो आहे उन वक़्त खां वठी अॼु 9 साल पियो थो हले त असांजी लेडी हेल्थ वर्कर्स जूं आईडियूं ओपन न आहिनि। जाइज़ मुतालबा आहिनि, उनजी मनता लाइ असां इहो जेको OPD जो ॿ ॾींहं बाइकाट कयो, पर मूंखे लॻे थो हुकूमत सिंध खे को असरु न पियो। नोटिफिकेशन निकिरंदा रहनि, अमल न थींदो आहे। अॼु मजबूर थी असां हिन पंडाल में वेठा आहियूं, प्रेस क्लब ते धरणो आहे। अॼु नोटिफिकेशन नथी मिले, जेकॾहिं प्रोग्रेस नथी मिले त इंशाअल्लाह ताला सूमर खां वठी असीं पूरी सिंध में पंहिंजो जेको सो लाइमल चेंज हूंदो ऐं हॉस्पिटल जी तालाबंदीअ जो अमल कयो वेंदो। हिकिड़े मुल्क में ॿ निज़ाम ताकी हलनि पिया, पर हिकिड़े सूबे में ॿ निज़ाम जेको हेल्थ तरफ़ अलाउंस जना अस्पताल खे मिले थो उहो ॿियनि खे छो नथो मिले। उनजे करे सिंध हुकूमत जे जेके ग़लति पॉलिसियुनि जे करे हीअ पैरामेडिकल जेका ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कंदी आहे अॼु उहा रोटन ते आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।